Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पार्टी अॻवाननि खे आईंदा अस्करी क़यादत ऐं लाॻापियल एजेंसियुनि जे नुमाइंदनि सां ज़ाती तोड़े पार्टी बुनियादनि ते मुलाक़ात खां रोके छॾियो। नवाज़ शरीफ़ ट्वीट बयान में चयो आहे त ताज़नि वाक़िअनि मां हिकु भेरो ॿीहर साबित थिए थो त कुझु मुलाक़ातुनि ते परदो रखियो वञे थो ऐं कुझु मुलाक़ातूं ज़ाहिर करे उन्हनि जो मर्ज़ी जो मतिलबु कढियो वञे थो। नवाज़ शरीफ़ चयो त क़ौमी दिफ़ा ऐं आइनी घुर्जनि लाइ ज़रूरत पवण ते पार्टी क़यादत जी मंज़ूरी सां अहिड़ी हर मुलाक़ात ऐलानियल हूंदी ऐं उनखे ॻुझो न रखियो वेंदो। हफ्ते तक टीवी पे आकर मुझे बताया जाए कौन सा लीडर ये कहता है कि वो तन्हाई में नहीं मिलता कमर जावेद बाजवा के साथ। लीडर हो कोई ऐसे ही सड़पूंजी है ना हो। मैं हर शहर में एक लीडर को एक्सपोज करूंगा, हफ्ते के दिन लाहौर में बताऊंगा। ये बातें करते हैं, इन्होंने मजाक बना रखा है। अकेली सीट का लीडर तुम पे इल्जाम लगाता है कि तुम तन्हाइयों में मिलते हो और आवाम को धोखा देते हो। और आज मैं चार्जशीट करता हूं कि मौलाना फजलुर रहमान कमर जावेद बाजवा को 1 to 1 उन्होंने मुलाकात की। फैसलाबाद रेलवे स्टेशन से चैलेंज करता हूं, तुम कहते हो मेरी बड़ी रास्तेदारी है। 36 साल से जुबैर की कभी कमर जावेद बाजवा से मुलाकात नहीं हुई। इसने खुद टाइम लिया, एक हफ्ते में 2 दफा DGISI की मौजूदगी में मिलता है और ये आपका केस लड़ रहा था। मैंने कभी गलत बात नहीं की। मैंने 30 दिसंबर जनवरी का महीना कहा है, मैं कायम हूं, नून से शीन निकलेगी निकलेगी निकलेगी। पीपल्स पार्टी इस्तीफा नहीं देगी, सिंध से मुस्ताफी नहीं होगी, फजलुर रहमान को मुंह की खानी पड़ेगी। नवाज शरीफ ने वो काम किया जो ज़ियाउल हक की गोद में जवान हुआ, आज उसी फौज को आंखें दिखा रहा है जिसकी गोद में आके वो एक्साइज एंड टैक्सेशन का मिनिस्टर बना। देखें, बिलावल को मैंने कुछ नहीं कहा, बिलावल से तो मैं प्यार करता हूँ। वो मेरे नहीं जाना चाहता जहाँ मैं हूँ, आप उससे पूछे मैंने उसका बिगाड़ा क्या है। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान भी आर्मी चीफ सां 1-on-1 मुलाक़ात करे चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद हिकु वधीक इंकशाफ़ कंदे ऐलान कयो आहे त आर्मी चीफ सां अकेलाई में मुलाक़ात कंदड़ पार्टी लीडर्स जा नाला वारे वारे सां ज़ाहिर कंदुसि। फजलुर रहमान मुलाक़ात जी तर्दीद कंदो त ईंदड़ छंछर ते मुलाक़ात जो ॾींहुं ऐं हंधि बि ॿुधाईंदुसि। फैसलाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त अपोज़िशन में हिमत आहे त इस्तीफ़ा ॾे, नयूं चूंडूं कराइण लाइ तयारु आहियूं। पीपल्स पार्टी कॾहिं बि सिंध असेंबली मां इस्तीफ़ा न ॾींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान फ़ौज जे सहकार सां हुकूमत करे रहियो आहे ऐं हर ॾुखे वक़्त में फ़ौज इमरान ख़ान सां गॾु आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद इल्ज़ाम हयो आहे त मौलाना फजलुर रहमान मज़हबी जमातुनि में ॾफेड़ पैदा करणु चाहे थो। शेख रशीद चयो त मोहम्मद ज़ुबैर हफ़्ते में 2 भेरा आर्मी चीफ सां मुलाक़ातूं करे नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जो केस विढ़ंदो रहियो आहे ऐं पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां त नून लीग मां शीन लीग ज़रूरु ठहंदी। अस्करी क़यादत सां मुलाक़ातुनि जे हवाले सां मुंहिंजो नालो बि आयो आहे। ॿुधी छॾियो, मुलाक़ातुनि जी ज़रूरत अव्हांखे हूंदी, असांखे नाहे। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान आर्मी चीफ सां मुलाक़ात जी अणसिधी रीत तरदीद करे छॾी। सखर में तकरीब खे ख़िताब कंदे मौलाना फजलुर रहमान चयो त पाक फ़ौज खां पुछां थो त मुलाक़ात जी ॻाल्हि कंदड़ शख़्स पंहिंजे तरफ़ां या अव्हां जे तरफ़ां ॻाल्हि कई आहे। ग़ैर ज़िम्मेवाराणियूं ॻाल्हियूं कंदड़नि खे इल्ग़ाम ॾिनो वञे। APC खां पोइ अहिड़ी हरकत मां लॻे थो त तीर निशाने ते लॻो आहे। असां त इंतज़ार में हुआसीं त असांखे छेड़ियो, हाणे मज़ो ईंदो, हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे रहंदासीं। मौलाना फजलुर रहमान चयो त APC खां पोइ मूं ते पहिरियों हमिलो कयो वियो आहे। नैब मुंहिंजे PS तारिक ख़ान जे वालिद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वफ़ाक़ी सरकार मुख़्तलिफ़ 94 दवाऊं 9 खां 262 सैकड़ो ताईं महांगियूं करे छॾियूं। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिबि बुख़ार, मथे जे सूर, दिलि जी बीमारियुनि, मलेरिया, शुगर, एंटीबायोटिक्स, पेट जे सूर, अखियुनि, कननि, ॾंदनि ऐं ब्लड इंफेक्शन जूं दवाऊं महांगियूं। सिहत बाबति ख़ुसूसी मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त दवा साज़ कंपनी जो दबाव नाहे। दवाउनि जे अघनि में रुगो एतिरो इज़ाफ़ो कयो आहे जो माण्हू ख़रीद करे सघनि। हुकूमत रुगो ज़िंदगियूं बचाइण ऐं पुराणे फार्मूले वारियूं दवाऊं महांगियूं कयूं आहिनि। अघनि में मुनासिब तब्दीली न थियण सबबि दवाऊं ग़ाइब करे ब्लैक ते विकिरो कयूं वेंदियूं आहिनि। मार्केट मां ग़ाइब थींदड़ दवाउनि जे अघनि में थोरी वाध जी ज़रूरत हुई। हुकूमत ऐं ड्रैब जो कमु दवाउनि जी फ़राहमी यकीनी बणाइणु आहे।
प्राइम मिनिस्टर साहब आए थे, बात उन्होंने की थी वो पैकेज वैकेज की, उसके साथ साथ मैंने उन्हें पूरी डिटेल में उनको बताया था। और उसके बाद मैंने ख़त के ज़रिए भी पूरी डिटेल दी थी। मैंने बताया कि 200 ख़त लिखा, उसका भी जवाब नहीं आया। मैं फेडरल गवर्नमेंट से सख्त प्रोटेस्ट करता हूँ, जो बेहिसी दिखाई है उन्होंने सिर्फ के लिए। एक चीफ मिनिस्टर उनसे रिक्वेस्ट कर रहा है कि आप इंटरनेशनल एजेंसीज को कहें, दोस्त ममालिक को कहें, नुकसान ज़मींदार का हुआ है उसका भी एहसास नहीं है। आपका टेक्सटाइल सेक्टर डिपेंड करता है कॉटन पे, उसका भी नहीं सोच रहे कि क्या करना है, बात भी नहीं कर रहे। सिंध में बरसात की तबाही ते बेहिसी ॾेखारण ते वफ़ाक़ी हुकूमत वारो एहतजाज रिकॉर्ड करायां थो। मुराद अली शाह चयो आहे त वॾे वज़ीर जी हैसियत सां वज़ीर आज़म खे इमदाद लाइ 2 भेरा ख़त लिखियो, अञा ताईं जवाब नाहे आयो। अवाम सां गॾु बीहण ते ठहियो, वज़ीर आज़म कंहिं सां ॻाल्हाइण जी बि ज़हमत नाहे कई। बरसातुनि दौरान मीरपुर ख़ास, सजावल, ठट्टो, सांघर ऐं जोही जे इलाइक़नि में तबाही आई। लॻे थो त मीडिया में बि वफ़ाक़ी हुकूमत जो रूह अची वियो आहे, जो कवरेज नथी कई वञे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ी सरकार ज़िम्मेवारियूं पूरियूं नथी करे सघे त साइड ते थिए। वफ़ाक़ी वज़ीर चवंदा हुआ त सिंध जे अवाम खे 1 रुपयो बि न ॾींदासीं। उन्हनि जी दुश्मनी ज़ाहिर थी वई आहे। डिंगे ऐं बुंडाड़ ॿेटनि ते शहर अॾण वारे मनसूबे ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त ॿेटनि ते जेको बि कमु थींदो उन लाइ मक़ामी माण्हुनि जो राज़पो लाज़मी हूंदो। मक़ामी माण्हुनि जे राज़पे खां सवाइ को बि कमु न थींदो। सिंध में कोरोना वायरस की शरह में वरी इज़ाफ़ो थियण लॻो। अहिड़ी सूरत हाल में स्कूल खोलण वारो अमल सही नाहे। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो चयो आहे त सिंध में कोरोना जी शरह 1.5% मां वधी 3% थी वई आहे। प्राइमरी स्कूल खोलण में तकड़ न कई वञे। असांखे स्कूल खोलण ते ख़दशा आहिनि। घटि में घटि 1.5 महीने जो वक़्तु ॾियणु ज़रूरी आहे। सूरत हाल वाज़े थियण बाद ई ॿारनि खे स्कूल मोकिलणु ठीक हूंदो। पीटीआई अॻवान जहांगीर तरीन खंड स्कैंडल में FIA जी तलबी नोटिस ते जवाब ऐं दस्तावेज़ जमा कराए छॾिया। जहांगीर तरीन पंहिंजे जवाब में चयो आहे त असांजी शुगर मिल सां 12,000 खां वधीक माण्हू सिधी रीत वागियल आहिनि। 50,000 खां वधीक आबाद गारनि सूदो ॿियनि माण्हुनि खे रोज़गार मिलंदो आहे। असांजूं शुगर मिल्स सालियानो अटकल 15 अरब रुपयनि जो टैक्स जमा कराईंदियूं आहिनि ऐं अॼु ताईं को बि कर्ज़ डिफॉल्ट न कयो आहे। तंहिं करे बैंक्स असां ते एतमाद कंदियूं आहिनि। लाहौर हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जी उबूरी ज़मानत में 28 सेप्टेम्बर ताईं वाध करे छॾी। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ चयो त नैब मूं ते बेनामी असासन जा इल्ज़ाम हया ऐं ॿारनि जे असासन खे बि मुंहिंजे खाते में शामिल कयो वियो। वकील अमजद परवेज़ दलील ॾींदे चयो त अवामी उहिदे खे ज़ाती मक़सदनि लाइ इस्तेमालु करण खे करप्शन सॾियो वेंदो आहे। नैब अॼु ताईं शहबाज शरीफ ख़िलाफ़ अवामी उहिदे जे ग़लति इस्तेमालु ऐं गैर क़ानूनी असासन जा सबूत पेश न करे सघियो आहे। शहबाज शरीफ जी ज़मानत मंज़ूर थियण ते अदालत ॿाहिरियां मौजूद लीगी अॻवाननि तोड़े कारकुननि जी ख़ुशी में नारेबाज़ी। लाहौर हाई कोर्ट में शहबाज शरीफ जी पेशी जे मौक़े ते सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। देखिए, ये बात के फौज को सियासत में नहीं होना चाहिए, अपोजिशन की डिमांड नहीं है। ये आर्मी चीफ भी कह चुके हैं, आइन भी यही कहता है। अगर आर्मी चीफ ने मिलना चाहा अपोजिशन इस मामले में, वहाँ पर हुकूमत के लोग भी मौजूद थे, तो मुलाकात हो गई। जहाँ तक सूबा बनाने की बात है, इसमें ये बिल्कुल हकीकत है कि ये मामला पार्लियामान में होना चाहिए। ज़ुबैर साहब की मुलाकातें शायद पहले भी होती रही हैं, उनकी कोई ज़ाती वहाँ पर वाबस्तगी है आर्मी चीफ से। और आर्मी चीफ साहब अगर किसी से मिलना चाहे तो उसमें कोई एतराज़ नहीं होना चाहिए किसी को। ना आर्मी चीफ साहब को एतराज़ है, ना ज़ुबैर साहब को एतराज़ है। फिर मुझे समझ नहीं आता कि ये इस पर एतराज़ क्यों उठाया जा रहा है। नून लीग अॻवान मोहम्मद ज़ुबैर जो आर्मी चीफ सां पुराणो वास्तो आहे। पहिरीं बि संदन मुलाक़ातूं थींदियूं रहियूं आहिनि। ख़बर नाहे त मुलाक़ातुनि ते छो एतराज़ कयो वञे थो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त इहा हक़ीक़त आहे त गिलगित बल्तिस्तान खे सूबो ठाहिण वारे मामले ते पार्लियामेंट में बहस थियणु घुरिजे। आर्मी चीफ सूरत हाल वाज़े करण लाइ पार्लियामानी लीडर सां मिलणु चाहियो त इन में कहिड़ो ऐब आहे। अजायो इन मामले खे उछलियो वञे थो। पहिरीं बि अहिड़ियूं मुलाक़ातूं थींदियूं रहियूं आहिनि। FATF जे मामले ते बि केतिरियूं ई मुलाक़ातूं थियूं, छाकाणि जो हिन मामले में हुकूमत बेवस बणिजी चुकी आहे।
कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे नून लीग अॻवान चयो त अपोज़िशन सां गॾु आर्मी चीफ बि घुर कई त फ़ौज खे सियासत में न पवणु घुरिजे। सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे त मौजूदा हुकूमत कीअं आई। हाइब्रिड मॉडल नाकाम थी वियो। हाणे अपोज़िशन जमातूं मुल्की मसइला हल करण लाइ कमु करे रहियूं आहिनि। इमरान ख़ान नैब ज़रिए अपोज़िशन अॻवाननि खे दबाव में आणण जी कोशिश करे रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जी मौलाना फज़ल रहमान खे नैब तरफ़ां नोटिस उमाणण जी मज़म्मत। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो चयो आहे त PTI सरकार PDM जे क़याम ते वाइराइब जो शिकार थी नैब खे इस्तेमालु करे रही आहे। APC खां पोइ सियासी अॻवाननि खे नैब जा नोटिसिस उमाणण सां हुकूमती इरादा वाइखा थी विया। हुकूमत कुझु बि करे हाणे अवामी मुज़ाहिमत खे दॿाए नथो सघिजे। लियारी गैंग वॉर जे मुख्य किरदार उज़ैर बलोच जी ॾुखियाईनि में इज़ाफ़ो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में SHO सूधो 5 ॼणनि जे क़त्ल वारनि केसिस ते ॿुधणी दौरान उज़ैर बलोच ख़िलाफ़ GIT रिपोर्ट पेश। अदालत 7 अक्टूबर ते उज़ैर बलोच मथां फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो करे वरितो। पुलिस तरफ़ां पेश कयल GIT खे बि केस जो हिसो बणायो वियो। GIT में इंकशाफ़ कयो वियो आहे त उज़ैर बलोच हुंडी, मनी लॉन्ड्रिंग, आमदनी खां वधीक असासा ठाहिण ऐं सरकारी तोड़े गैर सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि में मुलविस आहे। नैब, FIA ऐं एंटी इनक्रोचमेंट इदारनि खे फ़ौरी कार्रवाई ऐं केस दाख़िल करण जी सिफ़ारिश। रिपोर्ट में चयो वियो आहे त उज़ैर बलोच ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जा समूरा सबूत FIA खे ॾिना विया आहिनि। कमेटी बाद सब कमेटी ठाही वेंदी, बस कमेटियूं नतीजा खणी वेही रहंदियूं। छा आदमशुमारी जे नतीजनि में देरि थियणु को मसइलो नाहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां आदमशुमारी जा नतीजा पधिरा न थियण ते कावड़ जो इज़हार। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स में चयो आहे त रिकॉर्ड मूजिबि गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल खे 2 महीननि में हतमी नतीजनि जो जाइज़ो वठणो हो। हिकु पासे चओ था त बल्दियाती चूंडूं थियनि, ॿिए पासे आदमशुमारी जा नतीजा पधिरा नथा कया वञनि। ॿुधायो वञे त नतीजनि जो नोटिफिकेशन छो जारी नाहे कयो वियो। ॿुधणी दौरान CCI जे नुमाइंदे तरफ़ां मोहलत घुरण ते अदालत चयो त 8 महीना गुज़रण बावजूदि आदमशुमारी जे नतीजनि जो जाइज़ो न वरितो वियो। अॼु बि चयो पियो वञे त वधीक वक़्तु ॾिनो वञे। छा मकानी चूंडूं नाहिनि कराइणियूं? इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडूं कराइण लाइ तयारु आहे। हाणे वफ़ाक़ी हुकूमत जी मर्ज़ी आहे। मकानी चूंडूं नथा कराइणु चाहियो त पोइ सभु ईअं वेठा हूंदा। अदालत CCI जे इजलास ऐं आदमशुमारी जे नतीजनि बाबति रिपोर्ट 13 अक्टूबर ते तलब करे वरिती। ट्रैक्टर वठी वञो ऐं समूरियूं हददख़लियूं ड्राहे पट करे छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे जे रूट्स जे आसपास मौजूदु हददख़लियूं हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते अॻभराई रिपोर्ट तलब। रेलवे खाते जी रिपोर्ट पेश थियण ते चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ने चयो आहे त तस्वीरुनि में त सॼी ज़मीन ते कब्ज़ो नज़र अचे थो। रेलवे खे सभु कुझु क्लियर करे हिते अचणु घुरिजे हा। ट्रेन सां वाॻियल ज़मीन ते कब्ज़ो आहे त ट्रेन कीअं हलंदी। CEO रेलवे चयो त ट्रेन जे हलण लाइ रस्तो क्लियर आहे। अदालत CEO रेलवे खे चयो त ज़िम्मेवारी सां ॻाल्हि कयो। रेलवे जूं समूरियूं ज़मीनूं ख़ाली करायो। लॻे थो उन्हनि ते फैक्ट्रीज़ हली रहियूं आहिनि। दावत ईअं न हुजे जो शहर लाइ दाग़ बणिजी वञे। सुप्रीम कोर्ट उमिरबाब जे वालिद सूदो 3 भातियुनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदारनि खे 2 हफ़्तनि अंदरि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत तरफ़ां पुलिस जी रिपोर्ट ते बेइत्मिनानी जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद DIG हैदराबाद सां मुख़ातिब थींदे चयो त पुलिस तरफ़ां जमा करायल रिपोर्ट में रुॻो हिकु राम कहाणी आहे। तव्हांखे ऐं तव्हांजे माण्हुनि खे सभु ख़बर आहे असांजे अॻियां कहिड़ी पुलिसिंग जी ॻाल्हि करे रहिया आहियो। तव्हां रियासती मशीनरी आहियो। पुलिस वारा कागज़ी कार्रवाइनि खां ॿाहिरि निकिरनि ऐं 2 रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार कनि। DIG हैदराबाद चयो त सरज़मीन ते असां जूं कोशिशूं जारी आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ने चयो त जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न थिया त तव्हां नौकरी खां फ़ारिग़ थी वेंदव। तव्हां जूं कोशिशूं खॾु खोटण बराबरि आहिनि। तव्हांखे जेको कमु ॾिनो आहे उहो कमु करे अचो। सिंध हाई कोर्ट खीरथर नेशनल पार्क खे ख़त्म करे हाउसिंग स्कीम ठाहिण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। ॿुधणी दौरान वाइल्ड लाइफ खाते जो कंजर्वेटर पेश। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त खीरथर पहाड़ी सूदो जामशोरो ताईं बहरिया टाउन पहुतल आहे। बहरिया टाउन इंतिज़ामिया जवाब जमा कराए।
साबित कंदासीं त बैरिया टाउन केस ताईं पकड़ियल आहे। बैरिया टाउन खीरथर नेशनल पार्क खे ख़त्म करे रहियो आहे। पार्क ख़त्म थियण सां नायाब जानवर ख़त्म थी रहिया आहिनि। अदालत बैरिया टाउन जे वकील खे जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट कत्ल केस में GDA MPA शहरियार महर जी अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। शिकारपुर जी अदालत जे हुकुम ते गुज़िरियल ॾींहुं लकी गुलाम शाह पुलिस शहरियार महर समेत 15 ॼणनि ख़िलाफ़ ॻोठाणे लाल ॾिनो जागीरानी जो कत्ल केस दाख़िल कयो हो। वधीक 3 जवाबदारनि शिकारपुर जी अदालत मां ज़मानत माणे वरिती। मीरपुर ख़ास में निजी अस्पताल जे एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर हरलाल ते नारी सां लॼालुट जो इल्ज़ाम। विमेन पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। पुलिस मूजिबि नारी जो इल्ज़ाम आहे त डॉक्टर शादी जो ॾटो ॾेई 5 सालनि ताईं कंहिं ज़्यादती जो निशानो बणायो। इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर दावा कई आहे त हुन साल 2015 में मुसलमान थी नारी तूबा कुरैशी सां शादी कई हुई। 2 महीना अॻु खेसि तलाक ॾिनी, जंहिं सबबि हू लॼालुट जा इल्ज़ाम हणी फासाए रही आहे। कराची में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग शहरनि जो जीअण अज़ाब बणाए छॾियो। केतिरनि ई इलाइक़नि में 12 कलाकनि खां वधीक वक़्त ताईं बिजली जी बंदिश सबबि कारमार मुतासिर। के इलेक्ट्रिक तर्जुमान हिकु भेरो ॿीहर गैस घटि हुजण जो बहानो कंदे चयो आहे त गैस कंपनी तरफ़ां घटि प्रेशर जे नतीजे में शॉर्टफॉल 400 MW ताईं पहुची वियो। गैस प्रेशर जी मुकमल तौर बहाली खां पोइ ई बिजली जी फ़राहमी में फ़र्क़ु ईंदो। SSDC तर्जुमान के इलेक्ट्रिक के बहाने के बेबुनियाद करार ॾींदे चयो आहे त पहिरीं बि साबित कयो त के इलेक्ट्रिक खे घुर्बल मिक़दार में गैस मुहैया थी रही आहे। हाणे वरी गैस प्रेशर घटि हुजण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। गैस जे घटि प्रेशर सबबि लोड शेडिंग में वाद वारियूं दावाऊं ग़लति करार। जोहर जमाली भरिसां दरगाह शाह यकीक ते ज़ियारत लाइ पहुतल 2 ॿारनि सूधो 3 ॼणा सतावाह में बुॾी विया। इलाइक़े वासियुनि ऐं मक़ामी टोबनि नींगर फैज़ान ऐं पीरसन गुलाम हुसैन जा लाश हथ करे वरिता। बुॾी वियल नींगर अवेस जी ॻोल्हा जारी। इलाइक़े वासियुनि चयो आहे त बुॾी वियलनि जो वास्तो कराची जे इजरत कॉलोनी सां आहे, जेके दरगाह शाह यकीक ते ज़ियारत लाइ आया हुआ। भानसेराबाद भरिसां ॻोठ नगर खान बिरोही में नींगर पाणी जे तलाउ में बुॾी फौत। फ़हीम बिरोही जो लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। पीरगोट जे कोट मीर मोहम्मद वारे इलाइक़े में खोरखानी बिरादरी जे 2 धुरनि में छेड़े दौरान नौजवान क़त्ल। ॻोठ नासिर खोरखानी में हथियाबंद नौजवान मीर हसन खोरखानी के क़त्ल करे फरार। पुलिस चयो आहे त वाक़ियो खोरखानी बिरादरी जे 2 धुरनि में संगावती तकरार सां पेश आयो। दौलतपुर भरिसां ॻोठ मिठा खान जोखियो में मिल्कियत जे तकरार तां भाइटे हथां चाचो क़त्ल। जवाबदार अहमद अली जोखियो पंहिंजे चाचे लियाकत अली जोखियो ते बंदूक जा फायर करे फरार। पुलिस जो चवणु आहे त चाचे भाइटे में बनी जे मामले तां तकरार हलंदड़ हो, जंहिं तां झेड़ो थियो ऐं जवाबदार पंहिंजे चाचे खे गोलियुनि जो खाज बणायो। सांगड़ जे DC ऐं SSP जूं हिदायतूं आहिनि। हथुंगो में इंतज़ामिया ऐं पुलिस अहलकार एहतजाज कंदड़ बरसात मुतासिरनि जे ख़ैमनि ते कड़की पिया। औरतुनि ऐं ॿारनि ते वेश्याणे तशद्दुद बाद ख़ैमा फटी छॾिया। मुतासिरनि में रड़ियूं पइजी वियूं। मुतासिरनि दायो आहे त ख़ैमनि में इमदादी सामान न मिलण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो हो, जंहिं ते इंतज़ामिया ॾमरजी पई ऐं ख़ैमा पटराए छॾिया। घरनि में बि पाणी बीठल आहे। हाणे असां औरतुनि ऐं ॿारनि सूधो केॾांहुं वञूं? पुलिस अहलकारनि जो चवणु हो त असांखे DC ऐं SSP सांगड़ ख़ैमा पटण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध में बरसात ऐं सिम नालनि खे घारनि जे नतीजे में तबाह थियल इलाइक़नि में पोलियो मुहिम बदतरीन नमूने मुतासिर। जाती में बरसात ऐं सिम नालनि जो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ 12 ॻोठनि में पोलियो मुहिम जो बाइकॉट।
ॻोठाणनि चेताव ॾिनो आहे त पाणी निकाल थियण ऐं मुतासिरनि जी सार लहण ताईं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा न पीआरिया वेंदा। सिंधड़ी तालुके जे बि पाणी हेठि आयल ॻोठनि जे मुतासिरनि चोथें ॾींहुं बि एहतजाज तौरु ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। 300 खां वधीक ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण बिना टीमूं वापसि। ज़िले इंतिज़ामिया ऐं WHO जा नुमाइंदा इनकारी वालदेन खे क़ाइल करण में रुधल। हौसपुर भरिसां ॻोठ शहजाद भयो जे रहवासियुनि बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज तौरु पोलियो मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। ॻोठाणनि चयो आहे त जदीद दौर में बि बुनियादी सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। सहूलियतूं मिलण बैदि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा। ही वठो लिस्ट ऐं वञो ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे अचो। हुकूमत पोलियो टीमुनि खे बरसाति जे पाणी हेठि आयल इलाइक़नि में वञण लाइ ॿेड़ी बि न ॾिनी। कुंडरी वेझो ॻोठ मोहम्मद इस्माइल जिंझी में लेडी हेल्थ वर्कर जी पाणी झागण वारी वीडियो वायरल। दौड़ में सिम नाले खे लॻल 100 फुट घारो 1 महीनो गुज़री वञण बावजूदि ॿधिजी न सघियो। पाणी भरपासे में पोखियल फसल ऐं क़ब्रिस्तान में बीठल ॻोठनि मां पाणी निकाल न थियण जे नतीजे में ॻोठाणा बिटे अज़ाब में मुब्तला। इंतिज़ामिया अघोड़ निंड सुतल। घोड़ाबारी तालुके में 50 खां वधीक ॻोठनि मां 1 महीनो गुज़रण बावजूदि बरसाति ऐं नालनि जो पाणी निकाल न थियो। घरनि, स्कूलनि, क़ब्रिस्ताननि ऐं रस्तनि ते पाणी बीठल हुजण सबबि सवें ख़ानदान बिटे अज़ाब खे मुब्तला। ॻोठाणनि बरसाती पाणी जल्द निकाल करण जो मुतालबो कंदे चयो आहे त पाणी बीठल हुजण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। बीमारियूं बि पखिड़िजण लॻियूं आहिनि। खोरवाह जे मुख़्तलिफ़ पाड़नि में बरसाति ऐं गटरनि जो पाणी बीठल हुजण सबबि बीमारियुनि कर खंयो। कुंभार पाड़े ऐं ॿियनि इलाइक़नि जे रहवासियुनि दाहियो आहे त सरकारी इमारतनि ऐं घिटियुनि में पाणी बीठल हुजण सबबि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ कख भञी ॿीणो न कयो। ऐं ऑस्ट्रेलिया जे अॻूणे क्रिकेटर डीन जोन्स जे लाॾाणे ते क्रिकेट जी दुनिया में सोग छाइंजी वियो। डीन जोन्स दिलि जो दौरो पवण करे 59 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। भारतीय मीडिया जो चवणु आहे त डीन जोन्स क्रिकेट टूर्नामेंट जे कमेंट्री लाइ भारत में मौजूदु हो, जिते दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वियो। डीन जोन्स ऑस्ट्रेलिया तरफ़ां 52 टेस्ट ऐं 164 वनडे मैचिस खेॾियो। हुन PSL जी टीम इस्लामाबाद यूनाइटेड जे कोच ऐं मेंटोर जूं बि ज़िम्मेवारियूं संभालियूं हुयूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।